अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। अमर जलील पारां रब पाक जे बारे में गुस्ताखी करण वारे अमल खिलाफ़ सरारी शहर में जमायत एले हदीस, एले सुन्नत वल जमायत, तहरीक लबैक पाकिस्तान ऐं ॿियनि जे अॻवानी में रैली कढी वई। शहर जे चांदनी चौक खां रैली कढी अमर जलील खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे शहर जे बाज़ारनि जो गश्त कंदे प्रेस क्लब पहुता, जिते अमर जलील जे पुतले खे बाहि ॾेई साड़ियो वियो। अमर जलील के हिमायत ते अल्लाह ने गुस्ताखन ते मौलाना फैज मोहम्मद की गुजारिश करते तो अपने राय जो इजहार कर। मौलाना फैज मोहम्मद अपने के गुजारिश है बेतरतीबी भी जो मुदाफा कर खामोशी सा मोहसिन उलमा जी राय के बुलंद मौलाना मोहसिन उलमा इकराम तवाके जिते खिताब कंदे अगवानन मोहम्मद सुलेमान जमाली, आबिद कीरियो, मौलवी फैज मोहम्मद मरी जो चवण होता है ऐं मौलवी फैज मोहम्मद मरी जो चवण होता है अमर जलील अल्लाह पाक जे शान में गुस्ताखी करे मुसलमाननि जी दिल आज़ारी कई। हुननि हुकूमत वक़्त खां मुतालबो कयो त रब करीम जे शान में गुस्ताखी कंदड़ खिलाफ़ कार्रवाई करे सज़ा ॾिनी वञे, जे न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो।